जामशोर में के खबर दींदा आलम मोहम्मद सफ़र सेवानी की रिपोर्ट मुताबिक जामशोर में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बदमनी डिजिटल आदमशुमारी सिंध के ज़मीननि की वालार ऐं पिरियाकुमारी की बाज़ाबीअ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाजी जुलूस जामशोर शहर का मंठार अली शशर, यूनुस ओठो, मुबीन तीवणो, मुदसर अब्बासी और सागर आलमानी की अगवानी में कढियो वियो। जामशोर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरनो हयो वियो। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ रस्तन का मार्च कंदे प्रेस क्लब आॾो पहुची धरनो हयो। ट्रैफिक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सिंध के ज़मीननि ते वालार जारी आहे। उहे भोगड़नि जे मुठि एवज़ ज़मीनूं विकिरो कयूं पयूं वञनि, जेकी सरासर सिंध के अवाम सां ज़ुल्म आहे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त सिंध में बदमनी सबबि अवाम गणतीअ में वरतल आहे। पिरियाकुमारी 3 वरनि खां धारियलनि जे चंबे में आहे। उहा सिंध हुकूमत वापसि न कराए सघी आहे। डिजिटल आदमशुमारीअ में सिंधुनि सां धोखो कयो वियो आहे। सिंधुनि खे अक़लियत में तब्दील करण की साज़िश कई वई आहे। गारियूं जबल की कटाई बंद कई वञे। सिंधु दरिया ते गैर कानूनी कैनाल बंद कया वञनि। नारा कादिर, नारा शेर,